गुलूड़ा ये मौजी दाढ़ी है तू वेठो ॾिसज ने पूरे मूंसां वॾी जुठ कई है न भूरीअ सां पलांत जरूर कंदुसि ये ठयो सेठ ठयो ये तो जेके पलांद कया नी ए ओ राज ॾिठा एको गुजाड़ो तो चई ये भूरियो तो के संवत ॾींदो जो तो पलांद कंदे। अरे छोराओ झेड़े जी गाल कीम पियो करियां ऐं ॿी पियो ॻाल्हि करियां ए त पो ये गुजाड़ो कंदे इहो भूरियो कंहिं ॿिए वकड़ मंझि अची वेंदो पोइ वेठो ॾिसज त आऊं हुन सां कहिड़ो थो असर करियां। ये सेठ ये हाणे माठ करे ये वेही रहो ये तो कना पलांद की न थींदा ये की न थींदई पलांद गुलूड़ा तू ॾिसज वेठो ॾिसज ये मुआ सेठ ये यो विहां वारो टिक्साट बि वियई ए मोह समझो त फकीरारो पीणू ए हाणे असर ॾेखारे पियो ए पर तो अजी तकसीर में एड़ो फेरा है ए ॿियो को की करे। अरे सरा ने फकीर जो मोह जे साम्हूं नालो न गिनज अंदर में वड्ढा पिया पवन वड्ढ ये वड्ढ वरी कुजाड़ेला पिया पोनी ये केड़ा वड्ढ अरे उन्हें निभागे मुके बिन्ही हथन सा लुटियो है अरे तोखे खबर की नहीं का ये तो अब त विहाव जे लालच मंझ पे फुराणी ए निभागा ए दस गस तो त दिना वा ए हयार वरी मुख तो जवी ए सेठे ए हां चुई पियो ए हाने वरी का बी सोच था केऊ बी सोच अरे एड़े विहाव का बेली मु तौबा के तौबा को तेरो धूल करे में तौबा मोजी तौबा ए पर मुआ ए विहाव धारा ए सजी धरावत केड़े कम जी अरे तोजी गाल तो सच्ची है पर विहाव थेम तक की न थो रुको आसरे बस ये वरी भी कोशिश करूं था सेठ कोशिश करूं था ये किथे न किथे ये छक्को लगी वेंदो। अरे सरा वरी मुखे माराई दे ए की न थो मरे ये घर ठंदई ए ई कम भलो आहे कि खराब है सही त आहे वरी बि ए यार आ वन्या पो हटते ए पोया मोटी जा ए सोचू था ए कान का सलाह करूं था। इन सोरे गुलूड़े जूं त ॻाल्हियूं भलियूं पर मोह जो फिटल आहे हाणे हिन में ॿिए जो कहिड़ो ॾोह आहे या गुलूड़े जो कहिड़ो ॾोह आहे मौजी बस फिटल आहे। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।